लौंग जो इस्तेमालु क़दीम ज़माने खां हकीम बि कंदा रहिया आहिनि ऐं अॼु ताईं लौंग खे अहम मसालो सम्झियो वेंदो आहे। हिन में मौजूदु ग़िज़ाई शयूं बेहद क़ाइरातियूं आहिनि। रुॻो 100 ग्राम लौंग में कैलोरीज़, कार्बोहाइड्रेट्स, सणभ, प्रोटीन ऐं ॿियूं शयूं मौजूदु आहिनि जिन में फ़ौलाद, सोडियम, पोटाशियम ऐं विटामिन्स शामिल आहिनि। लौंग ज़रिए केतिरनि ई मर्ज़नि जो इलाज बि कयो वेंदो आहे। हीउ ॾंदनि जे मर्ज़नि खां वेंदे ॿियनि मर्ज़नि में शिफ़ा बख़्श आहे। ईरान ऐं चीन में हिन खे क़ुव्वत बाह जो मुहरिक क़रार ॾिनो वेंदो आहे। खाधे में लौंग जे इस्तेमाल सां मादे में ग़ैर ज़रूरी मादा ख़ारिज थियण में मदद मिले थी। क़दीम मुआलिज लौंग खे बेशुमार मर्ज़नि जे इलाज लाइ इस्तेमालु कंदा हुआ। आयुर्वेदिक तरीक़ेकार में लौंग जो जोशांदो तेल ऐं सफ़ूफ़ रत जी गर्दिश ऐं गर्मी पद खे बरक़रार रखण लाइ इस्तेमालु कया वेंदा आहिनि। मथे जे सूर लाइ लौंग जो सफ़ूफ़ लूण ऐं खीर सां मिलाए मथे ते लेप कयो वेंदो आहे। खंघि लाइ हिकु लौंग लूण सां चॿाइण सां फ़ाइदो पहुचंदो आहे। जॾहिं त साह जी तकलीफ़ मां छुटकारे लाइ 6 लौंग हिकु गिलास में विझी उॿारजनि ऐं उन जे जोशांदे में हिकु चमचो माखी मिलाए ॾींहं में 3 भेरा पीजे। हीउ खाधनि में ख़ुशबू खां सवाइ दिमाग़ खे बि ताक़त ॾिए थो। लौंग ऐं हेड जो सफ़ूफ़ आने जी सफ़ेदी सां मिलाए मोहिड़नि ते लॻाइण सां मोहिड़ा निकिरणु बंदि थी वेंदा आहिनि। ॾंदनि जे सूर समेत वात जूं ॿियूं तकलीफ़ूं, महारनि मां रत अचण बि लौंग चॿाइण सां ख़तमु थिए थी। लौंग जो तेल मंझंदि जीअं ॾंदनि ते हणण सां आराम मिले थो। हीउ पेट जी तकलीफ़ुनि जे ख़ात्मे, बदहाज़मी, उल्टी ऐं ॿियनि मसइलनि खां छुटकारो ॾिए थो। लौंग जो तेल मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़ारे हासिल कयो वञे थो। हिन में वॾे मिक़दार में फिन्यूल हूंदो आहे जेको आला दर्जे जो एंटीसेप्टिक आहे। इहो ई सबबु आहे जो हीउ केतिरा ई इन्फेक्शन ख़तमु करण लाइ इस्तेमालु कयो वञे थो। हिन खे परफ्यूम ऐं बाथ साल्ट में बि इस्तेमालु कयो वेंदो आहे। लौंग जो तेल थोरी माखी ऐं थूम सां मिलाए खाइण सां खंघि ख़तमु थिए थी। जोड़नि जे सूर लाइ बि लौंग जो तेल काराइतो आहे। इन खां सवाइ मालिश करण सां हल जा मर्ज़ बि ख़तमु थियनि था। कन जी तकलीफ़ लाइ 1 चमचो तेल खणी 2 लौंग उन में विझी भुञो ऐं थधो करे कन में विझो। अव्हां जे कन वारी तकलीफ़ बि ख़तमु थी वेंदी।